हरे माधव, तुम शरीर नहीं हो, अर्थात तू शरीर नहीं, तू मां चैतन्य रूप, आनंद रूप, निर्मल आत्मा है। ही शरीर तो केवल तव्हांजे रहण जे लाइ हिकु अस्थाई अर्थात किराए जो मकान आहे। सतगुरु बाबा ईश्वर शाह साहिब जी माखे किरियल वण जे पतन इहो ई सेखारियो त जिंदगीअ में जॾहिं बोझ बणिजी वेंदव तॾहिं तव्हांखे पंहिंजा ई किराए छॾींदा।